दी थी इन वॾी वावेला मचाई आहे, छा मसला ने? सर ये सोशल मीडिया वावेला मचायो न, उन जो बि ॾोह न आहे उनखे ख़बर कोन्हे। असुल ॻाल्हि इहा छोकिरी पाण टिकटॉकर आहे, गॾी बिठ ते ॻाईंदी हुई ऐं इलाही माण्हुनि सां टिकटॉक ठाहिया बि आहिनि। इहे कंहिं क़िस्मत सां खे प्रेम आया उते चऊं था साईं तव्हां सां टिकटॉक ठाहींदासीं, बाबा बिल्कुलु भले ठाहियो। पोइ असां मूंसां टिकटॉक ठाहियूं। छा आहे त असुल माण्हू ग़लति सोच रखंदा आहिनि। सिंध जूं जेके रवायती नियाणियूं आहिनि उहे असांजूं माउ भेणूं आहिनि। असां वटि इहा सोच न हूंदी आहे। असां पंहिंजी फेमस माण्हू आहियूं, इज़त वारा आहियूं। असां वटि इहा सोच न हूंदी, बसि सोशल मीडिया ने हली छो कयो त विकिरो करे वरिती आहे, अला पना ॾे, असां अहिड़ो सिस्टम असां वटि न आहे। बाक़ी जेकॾहिं सोशल मीडिया चवे त भले बि चवे, असां छा चवंदासीं माण्हुनि खे। जी उन सां तव्हां केतिरियूं टिकटॉक ठारायूं आहिनि? उहो हिकिड़े ॾींहुं आहे, हिकिड़े ॾींहं में शाम में ठाहे वेड़े असडा विझा हुआ, नंबरवार अपलोड कंदो हुयुसि। हिन आख़िरी वीडियो ते थो सभु सिंध जा सपोर्ट जागी पिया। सिंध जी सजणनि तव्हांखे जेको आहे सा मोट ॾियण बजाए तव्हां ते तनक़ीद कई आहे, तव्हांजी दिलि आज़ारी थी हूंदी। ॾाढो साईं तव्हां छा था चओ? ॾाढो साईं ॾुखु थियो आहे, ख़ुदा जे ज़ातो कसम खणे थो, ॾाढो ॾुखु थियो त इहे जेकॾहिं आउं एतिरो फेमस इंडिया में हुजां न त मुंहिंजी कदम बोसी कनि, माण्हू मुंहिंजा हथ चुमंदा हुआ। पर आउं सिंध न मूं टिकटॉक जो कमेंट छो बंदि कयूं? मूंखे घटि वधि हिकिड़ो सही ज़ात बि घटि वधि मूंखे गारियूं था ॾियनि, पोइ मूं टिकटॉक जा कमेंट्स बंदि करे छॾियां त वरी मैसेजनि में गारियूं छो ॾियणियूं? जेकॾहिं कंहिंसां विडियो त छा ॾाढो मुंहिंजी दिलि आज़ारी थी आहे। अहिड़ियूं टिकटॉक ॿियूं बि हूंदियूं, काफ़ी सारियूं हिते आहिनि या इंडियन जी फिल्मनि में आहिनि। अहिड़ो कहिड़ो हिन में टिकटॉक में किरदारु आवाज़ हुयो जंहिं ते जेका एतिरी तनक़ीद थी आहे? साईं को बि अहिड़ो किरदारु कोन्हे हथो हथु ॾेई टिकटॉक ठाहिणु या कंहिंखे ग़लति किराए भाकुर पाए टिकटॉक ठाहिणु, इहो त पंहिंजी माउ भेण खे माण्हू भाकुर पाए सघे थो, पंहिंजे भाउ खे बि, पंहिंजे पीउ खे, पंहिंजे पुट खे, पंहिंजी धीउ खे बि पाए सघे थो। ऐं त उन ते ई खणी सोशल वेझा मुंहिंजा ते खणी वाह वेला बचाए छॾियां त जेको ग़ैर क़ानूनी कमु आहे, ऐं सम्झां थी ग़ैर कोन्हे त पंहिंजे माउ भेण खे बि भाकुर पाए तीअं फ़ोटो कढाए सघूं था। तव्हां पाण ॾिठो हूंदो, हर माण्हू ई करे सघे थो। असांजो हिन में कहिड़ो इंटरनेट न आहे। जी ॿियो कहिड़नि छोकिरनि सां तव्हां जेका नंढी उमिरि जी कंहिं छोकिरनि सां टिकटॉक ठाही आहे छा? साईं जाम ठाहियूं, खिपेरे जी हिकिड़ी ॿ छोकिरियूं उन ठाहियूं, की उमरकोट जी छोकिरियूं उहे मूंसां ठाहियूं आहिनि, रेखा कोहली मूंसां ठाही वई आहे, जाम मूंसां ठाहियूं आहिनि। हाणे केतिरनि जा नाला खणसि, ऐं त फेमस माण्हू आहियां, मूंसां जाम जूं ठाहिनि छोकिरियूं छोकिरा नंढा वॾा, ऐं जंहिंखे चवंदो एतिरे क़दुरु जो सोशल मीडिया माण्हू मूंखे ठाहे विया आहिनि मूंसां। अच्छा, तव्हांजी हिन किरदारु कैशी सां केतिरी दिलि आज़ारी थी आहे? तव्हां हुन लाइ सिंध वासियुनि खे कहिड़ो पैगाम ॾींदा? ऐं सिंध वासियुनि खे इहो मैसेज ॾियणु चाहियां थो, कंहिं नियाणीअ खे हरू भरू ख़्वार न करियो, ऐं न ई वरी को असां ते अहिड़ो क़दम माना मक़सदु इहो थो, माना अहिड़ो क़दम दिलि आज़ारी असां ते ॾियो। छो त असांजो पहिरीं असां खां बयानु त वठी पुछी ॾिसो त अव्हांजो साईं छा किरदारु आहे ऐं छो था करियो। पोइ तव्हां जेकॾहिं असांजो किरदारु ग़लति हुजे त पोइ तव्हांखे बेशक इहो ई ॻाल्हाए सघो था, चई सघो था, असांखे फांसी चाढ़ी सघो था। हीअ त असीं आर्टिस्ट आहे, को बि कंहिंजे केॾी महिल कंहिंजो पीउ थी वेंदासीं, केॾी महिल कंहिंजा पुट थी वेंदासीं, केॾी महिल कंहिंजा ॾाॾा हूंदासीं, केॾी महिल धीअूं माउ भेणूं ईअं थी कंहिंखे संचाणी ऐं आर्टिस्ट करे सघे थो। जंहिं छोकिरी सां हीअ टिकटॉक तव्हां ठाहियो ऐं जेका सिंध वासी हिनखे ग़ैर इख़लाक़ी तौर ते पेश कनि पिया, इन मतिलबु तव्हां छा चवंदा त इहा ग़ैर इख़लाक़ी आहे या न? साईं इहो ग़ैर इख़लाक़ी आहे। पहिरीं उन छोकिरी खां कुझु पुछंदा हुआ मुंहिंजे बारे में या संधी बारे में, छो त उहो बि कंहिंजी ॼाई आहे, न्याणी सिंध जी न्याणी आहे, माना सभिनी न्याणी आहे, असांजी न्याणी आहे। हुनखे जी दिलि आज़ारी उहो ग़रीब मिसकिन चई नथा सघनि, उन करे हिनखे ईअं करणु न घुरिजे आहे। हाणे कंदा त पोइ हुनखे चई नथा करे सघूं। तव्हां ते कोई इल्ज़ाम लॻो आहे त तव्हां हुन छोकिरी खे ख़रीद करे जेको आहे सो टिकटॉक ठारायो आहे? साईं इहो ग़लति इल्ज़ाम आहे। भले तव्हां हुन छोकिरे जे वारसनि खां कंहिंखां बि पुछा करे सघो था त ख़रीद करे ऐं टिकटॉक हेॾो न कॾहिं बि न थियो ऐं वरी न थींदो। साईं फेमस माण्हू आहियूं, असां पाण टिकटॉक ठाहे वेंदा आहियूं। अच्छा, हेतिरियूं सारियूं तव्हां टिकटॉक ठाहियूं, उन में तव्हांखे केतिरी मोट मिली ऐं हिन जी निस्बत में? साईं पहिरीं जेके टिकटॉक ठाहियूं उन ते एतिरो क़दम कोन्ह थियो मूं ते। बहरहाल जेको घटि वधि लिखंदा हुआ त उनखे आउं कोन्ह सोचींदो पर लिखंदे महिल हुनजी मर्ज़ी आहे। पर हिन ते ॾाढी दिलि आज़ारी कई अथनि, हरू भरू जी नियाणी खे, सिंध जी नियाणी खे ख़्वार कयो अथनि। सिंध जे जेके रवासी आहिनि, सिंध जा जेके सॼण आहिनि, घण घुर आहिनि, उनखे तव्हां कहिड़ो पैगाम ॾियो था? साईं असां इहो पैगाम ॾियूं त हर को नियाणी वारो आहे, कंहिं ते बि अहिड़ा कूड़ा इल्ज़ाम न हणी कंहिंजी दिलि आज़ारी न करियो त तव्हांजी महिरबानी थींदी।